मुड़स जो मुंहुं पंहिंजो, पीउ जो मुंहुं पंहिंजो, पुट जो मुंहुं पंहिंजो, घर घर में झेड़ो लॻो पियो आहे। इन जो सबबु इहो आहे जो असां हुकूक अदा नथा कयूं। ज़ाल जे मथां शरीयत मुड़स जा हक़ मुक़ररु कया आहे, मुड़स जे मथां ज़ाल जा हक़ मुक़ररु आहिनि, पीउ जे मथां पुट जा हक़ मुक़ररु आहिनि, पुट जे मथां पीउ जा हक़ मुक़ररु आहिनि। उहे जॾहिं हुकूक माण्हू टोड़नि था त पोइ फ़साद, फितना, झगड़ा तॾहिं थियनि था। पर जेकॾहिं माण्हू पंहिंजा उहे हुकूक सही अदा करे त घर मलीर बणिजी वञे, घर में मिठाज मुहबत पैदा थी वञे। अॼुकल्ह ख़ुदि गर्ज़ी ऐं लागर्ज़ी घणी थी वई आहे, बेपरवाही घणी थी वई आहे। को कंहिंजो ध्यानु नथो ॾिए, को कंहिंजो ख़्यालु नथो रखे। पुटु आहे त पंहिंजे पीउ जो अदब नथो करे, एतिराम नथो करे। वरी जे पीउ आहे त पंहिंजे बचनि सां सुठो सुहिणो सलूक, सुहिणो वर्ताव नथो रखे, उन्हनि जा सही हक़ अदा नथो करे, ख़र्च पखो नथो ॾिए। पोइ झेड़ा तॾहिं थियनि। ज़ाल पंहिंजे मुड़ुस जा हक़ न अदा कंदी त ज़रूरु मुड़ुस खे कावड़ लॻंदी। वरी जे मुड़ुस पंहिंजे ज़ाल जा जो ख़्यालु न कंदो, उन जा शरई हक़ अदा न कंदो त ज़रूरु ज़ाल खे ॾुखी ॻाल्हि लॻंदी। झगड़ा तॾहिं थियनि था। इस्लाम असांखे हिकिड़ो निज़ाम ॾिनो आहे, हुकूकुल इबाद जो हिकिड़ो पूरो घरेलू निज़ाम इस्लाम में मुक़ररु थियल आहे। उन में हर कंहिंखे पंहिंजी लिमिट ॾिनी वई आहे। हर को पंहिंजे हद में रहे, हर को पंहिंजे हुकूक जी पास ख़ातिरी करे त घर सॼो जन्नत बणिजी वञे। ॾिसो, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा असहाबी सॻोरा साईं जन जी सोबत में वेंदा हुआ त हबीब करीम उन्हनि खे हुकूक सेखारींदा हुया। ज़ालुनि वटि वेंदा हुआ, औरतुनि खे, सहाबियात खे जॾहिं नसीहत फरमाईंदा हुआ त उन्हनि खे मर्दनि जा हक़ ॿुधाईंदा, सेखारींदा, सम्झाईंदा हुया। वरी जॾहिं सहाबनि वटि ईंदा हुआ त उन्हनि खे घर वारियुनि जा, उन्हनि जे ज़ालुनि जा हुकूक सेखारींदा हुया। हिकिड़े भेरे सफ़र में हुया, हिकिड़ो उठ जेको हलाए पियो उहो हुद्दी पढ़े पियो। हुद्दी हिकिड़ो कलाम थींदो आहे, उहो जॾहिं पढ़ंदा आहिनि जत त जेके उठ आहिनि उहे मस्तु थींदा आहिनि, भॼंदा आहिनि, डोड़ंदा आहिनि, तिखा हलंदा आहिनि मस्ती में। पोइ असहाबियाणियूं बि सुवार हुयूं उठनि ते। यानी असहाबी जेॾीमहिल हुद्दी पढ़ी त उठ डुकण लॻा, भॼण लॻा त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उनखे फरमायो त सबुरु कर, हुद्दी पढ़णु बंदि कर। त इन उठनि जे मथां औरतूं वेठियूं आहिनि जिन जा जिस्म शीशनि वांगुरु नाज़ुक आहिनि। इन जे करे इहा हुद्दी न पढ़, उठ तकड़ा न डोड़ा। सो अलाह जे रसूल खे केतिरो ख़्यालु हुयो ऐं केतिरी तालीम ॾिनऊं पंहिंजे सहाबियुनि खे। अक़ाइदो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उहे मर्द सुठा न आहिनि जेके पंहिंजे घर वारियुनि खे मार कुट कनि था। केतिरनि माण्हुनि जी आदत आहे, ज़ालुनि खे मारनि था, विढ़नि था, कुटनि था। पोइ औरतूं बि वरी ओड़ो ई रवैयो रखनि थियूं, उहो घर ई ज़हर बणिजी थो वञे। जेकॾहिं ज़ाल मुड़ुस पाण में नथा ठहनि न त उहो सॼो घर जो निज़ाम दरहम बरहम थी थो वञे। औलाद जेको थींदो उन औलाद ते बि बुरा नाकारी असरात पवंदा। औलाद अणसुधरियो बेफ़रमान थींदो। जेकॾहिं
ज़ाल मुड़सन जो पाण में मुहब्बत ऐं प्यार जो रवैयो हूंदो त उनजो औलाद बि सालिह थींदो, फर्मा बरदार, अदब ऐं हया वारो थींदो। इन मौज़ू ते मूं हिकिड़ो मुकमिल किताब लिखियो आहे, पाकीज़ा ज़िंदगी। उन में ज़ालुनि जा हक़, मुड़सनि जा हक़, पीउ जा हक़, पुट जा हक़, पाड़े ओड़े वारनि जा हक़, सभु हुकूक उन में मूं लिखिया आहिनि। इहो किताब हर फ़क़ीर जे घर में हुजे, उहो पढ़ो ऐं सिखो, पंहिंजूं ज़िमेदारियूं ॼाणो त मूं ते छा छा ज़िमेदारियूं आहिनि, मूंखे छा छा करणु खपे। जॾहिं तव्हां पंहिंजूं ज़िमेदारियूं पूरियूं कंदव, तव्हां पंहिंजा हक़ अदा कंदव त तव्हांजा घर वारा बि तव्हांजो ख़्यालु कंदा, उन्हनि जे घर वारनि जे मथां बि सुठा असरात पैदा थींदा। पर जेकॾहिं तव्हां ई शोख तुंद मिज़ाज हूंदव, सख़्तु दिलि हूंदव, कावड़ील आकड़ील हूंदव त पोइ तव्हांजो घर न हली सघंदो। घर हलाइण जे लाइ नरमी बि खपंदी आहे, सख़्ती बि खपंदी आहे। नरमी जे टाइम ते नरमी कबी, सख़्ती जे वक़्त में सख़्ती कबी। अलाह ताला जल शानो असांखे सही ज़िंदगी, सुन्नत ऐं शरीयत वारे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।